अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी कोरोना बाबत स्पेशल ट्रांसमिशन सां गॾु मां आहियां जो मेज़बान मिराज हबीब। कोरोना वायरस सॼी दुनिया में तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। हिन वक़्त ताईं सॼी दुनिया में कोरोना वायरस जा 3 लख जे लॻभॻि मरीज़ साम्हूं अची चुका आहिनि, जॾहिं त 2,08,000 जे लॻभॻि माण्हू कोरोना वायरस सबबि मौत जो शिकार पिणु थी चुका आहिनि। हिन वक़्तु सभ खां वधीक कोरोना वायरस जा मरीज़ अमेरिका में मौजूदु आहिनि, जिते हिन वक़्त ताईं 9,88,000 जे लॻभॻि कोरोना वायरस सबबि माण्हू मुतासिर थी चुका आहिनि, जॾहिं त 55,000 जे लॻभॻि माण्हू कोरोना वायरस सबबि मौत जो शिकार पिणु थी चुका आहिनि। सॼी दुनिया में कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो ऐं WHO इहो वाज़े करे चुको आहे त कोरोना वायरस जी अञा हिकु ॿी लहर ईंदड़ महीननि में पिणु अची सघे थी। उनखां अलावा स्पेन, इटली, फ्रांस उहे मुल्क आहिनि जिते बि कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो, जॾहिं त मुल्क में बि साॻी सूरत हाल आहे। असां वटि ओतिरे तादाद में लेबोरेटरीज़ मौजूदु न आहिनि, असां वटि ओतिरे तादाद में टेस्टिंग किट्स मौजूदु न आहिनि। हिन वक़्त ताईं सॼे मुल्क में 13,700 जे लॻभॻि केस साम्हूं अची चुका आहिनि। सॼी सूरत हाल ते पाण असां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, ख़ासि करे कोरोना वायरस सबबि दुनिया ते कहिड़ा असर पिया आहिनि, आलमी मंज़रनामो हिन वक़्तु छा पियो ॿुधाए ऐं कुझु मुल्कनि पारां जेका सूरत हाल आहे उनखे नज़र में रखंदे कंहिं हद ताईं नरमी पिणु कई वई आहे ऐं केतिरा ई मुल्क आहिनि जिते हिन वक़्त ताईं लॉकडाउन आहे। बर्तानिया जे हवाले सां बि अॼु बोरिस जॉनसन जो इहो वाज़े कयो वियो त फ़िलहाल लॉकडाउन में नरमी जो कुझु बि न आहे सोचियो वियो। ही सूरत हाल ईंदड़ ॾींहंनि में वधीक ख़राब पिणु थी सघे थी ऐं गॾोगॾु दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वैक्सीन जे हवाले सां पिणु तयारियूं जारी आहिनि। वैक्सीन जो मरहलो केतिरनि ई मुल्कनि में सेकेंड फेज़ में पहुतो आहे ऐं केतिरनि ई मुल्कनि में उनजी शुरूआति पिणु थिए पई। इन सॼी सूरत हाल ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे अॼु स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार आहिनि, सिंध टीवी न्यूज़ जा सीनियर एंकर पर्सन आहिनि फयाज़ नाइट साहब। सर, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। सर, ॿुधाइजो सभ खां पहिरियां जेतिरी तेज़ी सां ज़ाहिर सॼी दुनिया में कोरोना वायरस वधे पियो ऐं असां ॾिसूं पिया रोज़ जे बुनियाद ते जेके क़दम खया पिया वञनि, ओवरऑल कीअं पिया ॾिसो? तव्हां काफ़ी अंग अखर आलमी सतह ते जेको आहे उहो ॿुधायो पिया कोरोना जे हवाले सां, मुल्की हवाले सां ॿुधाया पिया, पर मूंखे लॻंदो आहे त असां हूअं बि चवंदा आहिनि न त सहाफ़ियुनि खे जेकॾहिं इहो मशहूरु आहे, जॾहिं बि तव्हां बि मास कान में पढ़िया हो त जेकॾहिं कुतो कंहिंखे चक थो हणी वञे त इहा ख़बर न आहे, पर जेकॾहिं को माण्हू वञी कुते खे चक पाए त इहा ख़बर आहे। असां ख़बर जो हमेशह डार्कर पहलू जेको आहे हूंदो आहे त उहो ॿुधाए उहा ख़बर वॾी ठहंदी आहे। ऑफकोर्स मिसाल तौरु तव्हां जो ॿुधायो त 3 लख माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया ऐं तव्हां इहो बि ॿुधायो त 2,07,000 या कुझु माण्हू जेको आहिनि 2,08,000 लॻभॻि उहे जेके आहिनि उन मां फौत थिया आहिनि, पर इहा बि हक़ीक़त आहे त 8,88,551 माण्हू उहे सिहतयाब थिया आहिनि। ऐं असांजे मुल्क में मिसाल तौरु असां वटि जेको हुयो सखा जो क्वारंटाइन सेंटर जितां शुरूआति थी उतां सभई माण्हू सिहतयाब थी निकिता। बिल्कुलु ऑलमोस्ट 100%। त शयुनि जा हिकिड़ा ब्राइटर एस्पेक्ट्स बि आहिनि, उहो बि असांखे ज़हन में यादि रखणु घुरिजे। पर जेकॾहिं इहो 3 लख जो अंग ॾिसूं ऐं उनखे जेकॾहिं 2 लख जे हिसाब सां ॾिसूं त इहो बि 7% खां थोरो मथे घटि थिए थो, 7% खां बि घटि थिए थो। सही मतिलबु आहे अॼु बि दुनिया जे अंदरि 93% माण्हू जेके मुतासिर थिया आहिनि उहा मुतासिर थियण जे बावजूदि बि सिहतयाब थियनि था। ॿियो जेको असांखे जेको नज़र आयो आहे, जेका स्टेटिस्टिक्स पढ़ूं था पिया रोज़ जी बुनियाद ते, त वेस्ट जे अंदरि जेके ओल्ड एज हाउसिस हुया या नर्सिंग होम्स हुया जेके जिते पोढ़ा वॾी उमिरि वारा जेके आबादी जेका उहा रहंदी हुई, उन खे घणो धकु रसियो आहे। उन भेट में असां वटि जेको आहे उनजो डेथ टॉल, काफ़ी माण्हू इन ते सवाल कनि था पिया त असांजे इलाइक़नि में डेथ टॉल जेको आहे छो न थियो आहे। पोइ उन ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ा माण्हू चवनि था त गर्मी आहे, के माण्हू चवनि था त असां क्लोरोक्विन ऐं ॿियूं इन तरह जो असां जेको आहे वबाउनि जे ख़िलाफ़ु जेके दवाऊं खाधियूं आहिनि त असांजी बॉडी जे अंदरि उहा रेज़िस्टेंस आहे। कुझु माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कनि था पिया, पर हिकिड़ो
ऑप्शन जेको आहे हिकिड़ो पंहिंजो एस्पेक्ट जेको आहे उहो इहो आहे त असां यूथ पॉपुलेशन वधीक आहे, जंहिंजे करे जेको आहे रेज़िस्टेंट यूथ जे अंदरि वधीक हुजे थो त असां वटि डेथ टॉल उन तरह जी न आहे जेका दुनिया जे अंदरि जेको आहे उहा 60% ताईं बीठी आहे, पर असां वटि अञा ताईं सूरत हाल अहिड़ी न थी आहे। उनजो हिकिड़ो सबबु इहो ऑलमोस्ट 50% 20 खां 40 साल जे लॻभॻि आहिनि जेके केस हिन वक़्तु अची चुका आहिनि। त असां उन हवाले सां उहो पाण खे ख़ुशकिस्मत सम्झी सघूं था पिया त असां उन मां उमेद करे सघे थी त उहो थिए थो। हाणे मसइलो कोरोना जेको आहे उहो बाक़ी त अंग अखर हलनि था पिया, तव्हांखे ख़बर आहे अंग अखर हलनि था पिया, ऐं उन हवाले सां जेके आहिनि लॉकडाउन्स ऐं ॿियो टियों उहो समूरत ते जेको आहे हर लम्हे जेको आहे दुनिया जा हज़ार TV चैनल्स जेके आहिनि उन स्क्रीन्स जेके आहिनि उहे हर लम्हे अपडेट कनि थियूं, हिकु हिकु लम्हे खे हिते हाणे हिकिड़ो ई माण्हू जेकॾहिं उन सबबु जे करे जेकॾहिं हेठि मथे थिए थो, केसिस जे अपडेट थियनि था पिया, उहे लम्हे लम्हे जेको आहे पूरी दुनिया जा चैनल्स जेके आहिनि 24 आवर्स न्यूज़ रूम ते कमु कनि था पिया। पर दुनिया जे अंदरि हिकिड़ा दिलचस्प डिस्कशन बि हिन मौज़ू हिन हवाले सां हलंदा आहिनि। हिकिड़ो मौज़ू डिस्कशन जो इहो आहे त कल्ह मुंहिंजे ख़्याल में जापान जे कंहिं साइंसदान चयो आहे त मां हुजां या न हुजां, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा तइ थींदी, इहो मां तव्हांखे लिखी थो ॿुधाए वञां त इहो जेको वायरस आहे इहो मैन मेड आहे, इहो नेचरल ॿार न आहे। हाणे इहो हिकिड़ो डिस्कशन पहिरें ॾींहं खां वठी हलियो पिए। पहिरें हलियो कंस्पायरेसी थीरीज़ हलियूं त भई इहो जेको आहे पंहिंजो बिल गेट्स एतिरा पैसा ॾिना आहिनि, पोइ एयर कैनेडा में खजी उहो जेको वुहान पहुतो, पोइ वुहान में जेको आहे इहा अमेरिकी साज़िश हुई, पोइ इहो बर्तानिया खां थींदो, मतिलबु हिकिड़ो अजीब ग़रीब स्टोरी ठही जीअं न जेको आहे पंहिंजो हिकिड़ी बॉलीवुड जी या हॉलीवुड जी का कचरा जेका मूवी हूंदी आहे न, सो हिकिड़ी वेल थॉट मूवी न, हिकिड़ी कचरा मूवी जेका हूंदी आहे, ऐं मिक्सर हेॾां होॾां पटे करे जेको आहे का शइ ठाही आहे, इन तरह जी हिकिड़ी थियरी हले पए त हुतां उहो पैसा आया, बिल गेट्स ॾिना, पोइ हिते थियो, पोइ फलाणी हुन में थियो, पोइ एयर कैनेडा में खजी जेको आहे उहो हिते पहुतो, इहे मतिलबु इन तरह जी ॻाल्हियूं। पोइ वरी जेको आहे वेस्टर्न हुन मां आयो त न न न इहो दरअसल हिते लेबॉर्ट्री आहे वुहान में, बायोलॉजिकल लेबॉर्ट्री आहे चाइना जी, उन में ठहियो आहे, ऐं बाक़ी इन जे बारे में चई नथो सघे त उहो चीनियुनि हथ सां फैलायो आहे या जेको आहे हुननि पंहिंजो मिस हैंडल थी वियो आहे, या हा न उनजे लाइ त हुननि वरी सबबु हुयो न। मिसाल तौर हुननि चयो त भई जेको आहे तव्हां स्पेनिश फ्लू चओ था न, सही स्पेनिश फ्लू जेको आयो त उनखे तव्हां स्पेनिश फ्लू चओ था, त पोइ हिनखे कोरोना वायरस छो न चाइना वायरस छो न वुहान या चाइना वायरस छो न चऊं। उहो मतिलबु उन वटि हिकिड़ो ट्रम्प साहब आहे त पंहिंजो, पर उनजे दिमाग़ में जेको आहे न इन तरह जा ट्रिकी क़िस्म जा जेके आहिनि नेगेटिवली ट्रिकी जेके आहिनि उहे शयूं काफ़ी तेज़ी सां ईंदियूं। सो इहो बहस दुनिया जे अंदरि वॾी तेज़ी सां हाणे वरी नए सिरे जापान जे साइंसदान खां पोइ वरी उभरियो आहे त इहो आहे छा, छाकाणि त जेको हुन हमरा जेको जापान जे दोस्त जेको असांजे साइंसदान कया त वायरस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ इन्वायरमेंट्स में उनजो बिहेवियर मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हीउ वाहिद वायरस आहे जंहिंजो बिहेवियर साॻियो आहे, ख़बर न आहे त उन जी ॻाल्हि में साइंसदान उनखे कीअं उहो कंदा, पर हिकिड़ो इंट्रस्टिंग जेका डिबेट आहे यकीनी तौर ते इन खे दुनिया खे ईंदड़ ॾींहंनि में इहो मामिलो हल करणो पवंदो, छाकाणि दुनिया जूं ॿई वॾी जेका पंहिंजो सुपर क़ुवतूं आहिनि, ताक़तूं आहिनि, चीन ऐं अमेरिका, डायरेक्टली इनडायरेक्टली हिक ॿिए खे ब्लेम करे चुकियूं आहिनि। त चीन जो ख़्यालु आहे त अमेरिका रिस्पॉन्सिबल आहे हुनजो, अमेरिका जो ख़्यालु आहे त चाइना रिस्पॉन्सिबल आहे हिननि जो। सो इहो दुनिया जे लाइ हिकिड़ो वॾो कंसर्न रहंदो ईंदड़ ॾींहंनि में बि। उन ते माण्हू बाक़ाइदा लिखनि था, वॾा थिंक टैंक्स जेके आहिनि उन ते साइंसदान ऐं ॿिया टिया जेके माण्हू ऐं सोशोलॉजिस्ट जेके आहिनि ऐं वॉर अफेयर्स जा जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे समूरा जेके आहिनि उन ॻाल्हि खे बिल्कुलु बारीक ॿीनी सां जेको एनालाइज़ पिया कनि त इहा शइ जी हक़ीक़त छा आहे। माना हीउ वायरस उनजो जेको आहे इलाज ते त वरी ॿियो डिपार्टमेंट आहिनि सिहत, पर जेके वॉर अफेयर्स जा एक्सपर्ट आहिनि, जेके जियो स्ट्रेटेजिक मामलनि जा जेके एक्सपर्ट आहिनि,
उन्हीं खे बि त विंदर खपे न हिन सॼी सूरत हाल में सो उन्हनि जी विंदर वाक़ई इहा आहे त हू सोचनि था पिया त इन इहो थियो कीअं ऐं किथां आयो। हुन ते मूं पोयनि ॾींहंनि में पढ़ियो वॉशिंगटन पोस्ट में डेविड इग्नोशियस साहिबु जेको आहे उन लिखियो हुन ते तफ़सीली उनजो ख़्यालु हो त हीउ मैन मेड आहे ऐं हुनखे इहा पक आहे त इहो वुहान जी लेबॉरेटरी में तयारु थियो आहे ऐं हुनजो इहो ख़्यालु हो त हुननि खां एक्सीडेंटली जेको आहे उहो थियो आहे त जेको जीअं माण्हू उहो लेबॉरेटरी जा वेस्ट मटीरियल ॿाहिरि उछलबो आहे त उतां जेको आहे इहो पकड़ियो आहे छाकाणि त उते पोइ इहा वॾी हो फिश जी बि ऐं सी फूड जी बि इंडस्ट्री आहे पोइ उते जेको आहे उहो कचिरे में उहे शयूं गॾिजो मिलियूं आहिनि उतां खां उन वायरस जेको आहे उहो पंहिंजो हिकिड़ो रूट वरितो आहे जेको पोइ वुहान शहर ऐं पोइ सॼी दुनिया ते पहुतो आहे। त दुनिया जे अंदरि इहो वाक़ई हिकिड़ो बुनियादी सुवालु हले थो पियो त इहो मैन मेड आहे या नेचुरल आहे छाकाणि त इहा ॻाल्हि तमामु इम्पॉर्टेंट आहे। जेकॾहिं नेचुरल आहे त बि इंसान ज़ात जे लाइ तमामु वॾो ख़तरो आहे त हिन वक़्तु जेको आहे जेको सॼो डिबेट हले थो पियो उनजे पस मंज़र में उहो चवनि था त भई तव्हांजो जेको तव्हां सिक्योरिटी जो पैराडाइम ठाहियो हाणे उनजे सवाल जे कॾ वरी ॿियो सुवालु कढियो आहे जेको पूरी दुनिया जेको आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर ऐं सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ जेको सिक्योरिटी जो पैराडाइम ठाहियो हो सिक्योरिटी जो पैराडाइम इहो हो त भई तव्हां वटि हथियार हूंदा तव्हां वटि जेको एटम बम हूंदा तव्हां वटि जेको आहे कुवत हूंदी तव्हां वटि फ़ौजी हूंदा तव्हां वटि मिज़ाइल हूंदा तव्हां वटि टैंकूं हूंदियूं तव्हां वटि बारूद हूंदो तव्हां वटि गोला हूंदा त तव्हां सिक्योर हूंदो ठीकु आहे न तव्हांजो डिफेंस मज़बूत हूंदो पर हीअ जेको शइ जेकॾहिं नेचुरल आहे त पोइ त माना इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां बिल्कुलु महफ़ूज़ न आहियो इहो सभु कुझु हूंदे ठीकु आहे न आहियो ऐं जेकॾहिं नेचुरल न आहे पोइ बि जेको आहे हेल्थ ताईं असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ु विढ़ण जे लाइ जेका तयारी कई आहे उहा त ॿिए तरह जी तयारी कई आहे जेकॾहिं इंसान ज़ात हाणे इन्हनि शयुनि जे कॾ लॻी छाकाणि तव्हांखे यादि हूंदो त इहा का नई ॻाल्हि न आहे दुनिया जे लाइ जॾहिं बुश जेको आहे इराक जे मथां हमिलो पिया कयो तॾहिं हुन चयो त मास डिस्ट्रक्शन जा वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन जेको असांखे नज़र आता ऐं उन वक़्तु चयो पिया ख़ुदि जेको आहे शाम जे बारे में सीरिया जे बारे में बि चयो वियो त उते केमिकल वेपन्स इस्तेमालु थिया बायोलॉजिकल ऐं केमिकल वेपन्स जो तस्वुरु जेको आहे पोइ दुनिया जे जेको आहे वॉर अफेयर्स में नओं कोन्हे को उनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ हवालनि सां उहो डिस्कस थींदो रहे थो पियो पर हिन भेरे इहो सॼो नए सिर जेको आहे हिकिड़ो त इहो नेचुरल आहे या एज़ अ वेपन किथे तयारु थियण जी ॻाल्हि थी आहे ऐं उतां मिसहैंडल थियो आहे या जेको आहे पंहिंजो कंहिं डेलिबरेटली कढियो आहे नंबर 1 नंबर 2 त जेकॾहिं इहे शयूं आहिनि त पोइ दुनिया जे अंदरि जेको सिक्योरिटी जो पैराडाइम आहे सिक्योरिटी जे बारे में जेको तस्वुरु हो उहो तस्वुरु नए सिर वरी हाणे रीएनालाइज़ थियणु शुरू थियो आहे पूरे दुनिया जे अंदरि जेके डिफेंस एक्सपर्ट आहिनि उहे चवनि था भई सिक्योरिटी जेकॾहिं हीअ कंहिं अहिड़ी नंढड़ी शइ कंहिंखे हथु अची वञे ऐं पोइ त तव्हांजी सिक्योरिटी रहंदी न पोइ त तव्हांखे इहो न आहे न त हीअ त तव्हांखे हू बि न आहे न त भई तव्हांजो मेटल डिटेक्ट कंदो या डिटेक्ट कंदो या जेको आहे तव्हां जेको आहे पंहिंजो को बि जेको आहे बारूद जी का शइ खणी वेंदो त उहा डिटेक्ट थींदी मतिलबु हे त अहिड़ी शइ आहे जेके डिटेक्ट करण जे लाइ तव्हां छा छा कंदव तंहिंजे लाइ इहो दुनिया जे अंदरि सिक्योरिटी जे पॉइंट ऑफ व्यू खां हिकिड़ो ॿियो नओं तस्वुरु उभरियो आहे त भई जेको असांजो हीउ जेको जंगियुनि जे करे जेको असां हीउ जेको वॉर अफेयर्स ते ऐं वॉर इकोनॉमी जेका असां ठाही आहे उहा असांजे सिक्योरिटी जे लाइ नाकाफ़ी आहे हाणे उनखे चेंज कजे रिप्लेस कजे त ॿियो छा सां कजे उनजे लाइ डॉक्टर खपनि उनजे लाइ तव्हांखे अस्पतालूं खपनि उनजे लाइ तव्हांखे वायरस सां विढ़ण लाइ हिकिड़ियूं जीअं तव्हांखे हू स्पेशल कमांडोज़ जूं तव्हां ट्रेनिंग्स ॾींदा आहियो हिकिड़ा कॉम्बेट ट्रेनिंग्स थींदियूं आहिनि ॿियो जेको आहे पंहिंजो जेको आहे गोरिला वारफेयर में कीअं विढ़जे उनजो वरी मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स थियनि थियूं नेवल बेसिस में तव्हां कीअं फाइट था कयो जो डिफरेंट हो थियनि थियूं तव्हांजी एयरफोर्स जूं मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स थियनि थियूं हाणे वरी हीअ चवनि था त हिननि जेकॾहिं को मुल्क इन तरह जो हमिलो करे कंहिं मुल्क जे मथां त पोइ उनजे लाइ असां वटि कहिड़े क़िस्म जूं हुजनि पोइ ओड़ा डॉक्टर हुजनि उन्हनि जूं ट्रेनिंग्स थियल हुजनि ऐं उहे इक्विपमेंट्स हुजनि पीपीज़ जंहिंखे चवंदा आहियूं पर्सनल प्रोटेक्शन जूं किट्स असां वटि हेतिरियूं हुजनि ऐं असांखे जेको आहे पंहिंजो असां वटि हेतिरियूं जेको आहे पंहिंजो एंटी वायरस जेको आहे असां वटि हो हुजनि
मतिलबु हाणे दुनिया इन पासे बि सोचे थी पई त जेकॾहिं ही जेको अॻे एटम बम जो हमिलो जेको नागासाकी ऐं हिरोशिमा ते थियो हुयो, हाणे दुनिया इहो सोचे थी पई त जेकॾहिं को मुल्क इन तरह जो हमिलो कंहिं ॿिए दुश्मन मुल्क जे मथां करे, पोइ उन जी प्रोटेक्शन जे लाइ उहो मुल्क छा कंदो। सही। पोइ उनजे लाइ पोइ असांखे डॉक्टर खपनि हेतिरा, असांखे हेतिरियूं नर्सिस खपनि, असांखे हेतिरा जेको आहे हंगामी बुनियाद ते बेड खपनि हॉस्पिटल्स जा, उनखां पोइ असांखे जेको आहे कीअं असांखे उहे क्वारंटाइन सेंटर खपनि ऐं किथे माण्हुनि खे उहो कंदासीं लॉकडाउन्स करण लाइ असां कीअं कंदासीं, जे लॉकडाउन्स कंदासीं त माण्हुनि जो खाक खुराक कीअं थींदी, मईशत कीअं हलंदी लॉकडाउन्स जे अंदरि, उनजो असां वटि प्लान कहिड़ो हूंदो। मतिलबु दुनिया जे अंदरि हाणे इहा जेको आहे पंहिंजो हिकिड़ा डिस्कशन बि शुरू थी विया आहिनि त भई हीअ जेको पोस्ट कोरोना जेका दुनिया हूंदी उनमें जेको सिक्योरिटी जो तस्वुरु आहे उहो कहिड़ो थी माइट सघे बि हर मुल्क में हिकिड़ो बायोलॉजिकल डिफरेंस नाले अलॻि सां मतिलबु कुझु बि मतिलबु मां चवां थो कुझु बि जेको थींदो, पर बहरहाल दुनिया हाणे इन ॿिए एस्पेक्ट ते बि सिक्योरिटी जे पॉइंट ऑफ व्यू खां दुनिया जे कंसर्न में हिकिड़ो वधारो थी वियो आहे त सिक्योरिटी सिर्फ़ु इहो न आहे त को अलक़ाइदा या दाइश या का इन तरह जी टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन या को तव्हांजो मुखालिफ़ मुल्क जेको आहे उहो अची तव्हांजे मथां हमलो एतिरो नुक़सान न ॾेई सघे तालिबान या को ॿी तरह जी इन तरह जी नॉन स्टेट एक्टर्स या जेको आहे पंहिंजो को रियासतूं जीअं इराक ऐं ईरान जी जंग थी या इराक जे मथां जेको आहे अमेरिका हमिलो कयो या मतिलबु मुल्क या नॉन स्टेट एक्टर जेको हमलावर थियनि था पिया, उन खां अलावा हाणे इहो थी वियो त भई ही ॿिया तस्वर बि थी सघनि था। ऐं जेकॾहिं इहो अहिड़े क़िस्म जो को हथियार नॉन स्टेट एक्टर्स जे हथ अची वञे, हीअ त यको चवनि पिया न, हिननि खे यको वेस्ट जी दुनिया जेका आहे यको सिक्योरिटी जे पॉइंट ऑफ व्यू खां इहो पिया ॻाल्हायो त भई पाकिस्तान जा एटमी असासा महफ़ूज़ हथनि में न आहिनि, पोइ जेको आहे उहो अलाए कंहिं जेको आहे नॉन स्टेट एक्टर खे हथ अची वञे पोइ छा थींदो, इन जी प्रोलिफरेशन थींदी। प्रोलिफरेशन जो तस्वुरु हुयो हीअ त जान जो पुट पाण प्रोलिफाए थिए पाण कंटिन्यू कयूं पिया। ज़ाहिरा जेका सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई, ॾिसूं पिया असां सॼी दुनिया में 2 लख खां वधीक माण्हुनि जो फौत थियणु, अमेरिका जहिड़े मुल्क जो परेशान थियणु, ऐं ज़ाहिरा हाणे जेके तरीक़ा आहिनि उहे तब्दील थियनि पिया। इन ते पाण वधीक बि ॻाल्हाईंदासीं। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। हिन वक़्तु सॼी दुनिया में कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो ऐं हिन वक़्तु सभ खां वधीक डिफेंस बजट रखण वारा मुल्क सभ खां वधीक परेशान नज़र अचनि पिया। अमेरिका में हिन वक़्तु ताईं 55,000 खां वधीक माण्हू कोरोना वायरस सबबि फ़ौत थी चुका आहिनि। जीअं प्रोग्राम में ब्रेक खां पहिरीं पाण ज़िक्र कयोसीं त हाणे सोचुनि खे तब्दील करण जो वक़्तु आहे ऐं ईंदड़ ॾींहंनि में शायदि अञा वधीक ख़तरनाक सूरत हाल थी सघे पई। बिल गेट्स कुझु ॾींहं पहिरियां इहा ॻाल्हि करे चुको आहे त अफ़सोस सां चवणो थो पए त दुनिया अहिड़नि हालतुनि लाइ तयारु न हुई ऐं ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक सूरत हाल बि ख़राब थी सघे थी। फैज़ साहब, छा पिया सम्झो अगरि मैन मेड नेचुरल ज़ाहिरा उन जो त रिज़ल्ट को न को अचिणो आहे, फ्यूचर में छा अहिड़े क़िस्म जूं हरकतूं थियण जा ख़दशा आहिनि? जेसि ताईं अहिड़ियूं हरकतूं न थींदियूं तेसि ताईं दुनिया हिक पेज ते न ईंदी, या सम्झो पिया त हीअ नफ़ा? उहो त हाणे दुनिया जे अंदरि ॿुधायोमांव त नए सिर नए अंदाज़ में हिकिड़ो शयुनि खे ॾिसण जो जेको आहे उहो हिकिड़ो नए पर्सपेक्टिव में हर शइ खे ॾिठो पियो वञे। मिसाल तौरु दुनिया जे अंदरि इहो बि हाणे बहस आहिस्ते आहिस्ते शुरू थियो आहे त जंहिंखे पाण डेमोक्रेसी चऊं था उहो छा में सुठो निज़ाम आहे? सही, छा में भई सुठो निज़ाम? पाकिस्तान जे अंदरि डेमोक्रेसी आहे, हिंदुस्तान जे अंदरि डेमोक्रेसी आहे, छा में सुठो निज़ाम आहे? हेॾी गुरबत आहे, माण्हू जेके आहिनि पिया आहिनि, छा बम्बई जेका आहे सभ खां वधीक जेको आहे सलम जेका आहे पंहिंजो शहर आहे जिते वधि में वधि माण्हू फुटपाथनि ते सुम्हनि था। दुनिया इहो बहस पई करे महराज त डेमोक्रेसी जी भेट में डिक्टेटरशिप्स ऐं स्पेशली चीन जो जेको मॉडल आहे उनजे बारे में ॻाल्हायो पियो वञे त चीन जे मॉडल परफॉर्म कयो आहे। सही, कीअं परफॉर्म कयो अथई?
40 सालनि में उन्हनि 80 करोड़ माण्हुनि खे गुरबत जी लकीर खां कढियो कढी आहे बिल्कुलु माना हिकिड़ो बेस्ट इकोनॉमिक मॉडल आहे जेको पंहिंजे माण्हुनि खे 80 करोड़ माण्हुनि खे गुरबत जी लकीर मां कढण इज़ अ मिरेकल ऑफ कोर्स ऐं हिकिड़ी तमामु जेको आहे हिकिड़े तरक़ी पज़ीर मुल्क खे 70s जे दहाके में तरक़ी पज़ीर मुल्क खे दुनिया जी लार्जेस्ट इकोनॉमी करे सेकंड लार्जेस्ट इकोनॉमी जे लेवल ते पहुचायो अथई हर कंहिंखे ख़बर आहे त भई अॼु क्रॉस कई या सुभाणे क्रॉस कई GDP जे पॉइंट ऑफ व्यू खां त उहो मुल्क जेको आहे माना इहो मॉडल केॾो इकोनॉमिकली बहितर इकोनॉमिक पॉइंट ऑफ व्यू खां हिकिड़ो बहितर मॉडल आहे त उहो जेको आहे न सिर्फ़ु उन मुल्क तरक़ी कई आहे पर उहा जेका शेयरिंग थी आहे उहा हीअं हॉरिजेंटली उहा शेयरिंग थी आहे जंहिंजे करे 80 करोड़ माण्हू जेको आहे उहो अपलिफ्ट थियो आहे ऑफ कोर्स 80 करोड़ जो अंग मतिलबु तव्हां तसवर कयो त माना घटि में घटि जेको आहे 2 खां वधीक जेको आहे पंहिंजो अमेरिका जहिड़ा मुल्क असां जहिड़ा त 5 मुल्क उन मां थींदा बिल्कुलु 4 मुल्क हाणे इहो जेको मिरेकल आहे इकोनॉमिक मॉडल जो चीनी त चवनि था हाणे दुनिया में उन ते लिखणु शुरू थी वियो आहे बाक़ाइदा वेस्टर्न जेको आहे उहो परेशान आहिनि त न सिर्फ़ु चीननि इहो साबित कयो आहे त हुनजो इकोनॉमिक मॉडल सुठो आहे बल्कि हाणे उहो चवनि था त असांजो पॉलिटिकल मॉडल बि सुठो आहे जो असांखे जेको तव्हां चओ था डिक्टेटरशिप अहिड़े क़िस्म जूं जॾहिं आफ़तूं ईंदियूं तॾहिं जॾहिं हिकिड़ो स्टेट कंट्रोल्ड सोसाइटी हूंदी उते तव्हां डिसिप्लिन लागू करे सघंदव तॾहिं उहो मुल्क जेको आहे अॻिते तव्हां उन्हनि आफ़तुनि खे मुंहुं ॾेई सघंदव जीअं असां वुहान खे लॉकडाउन कयोसीं वुहान जे अंदरि असां पंहिंजा समूरा रिसोर्सिस कयासीं ऐं उते ॾिसो वुहान दुनिया जो पहिरियों शहर हुयो जेको सभ खां पहिरियों मुतासिर थियो ऐं सभ खां वधीक मुतासिर थियो ऐं सभ खां पहिरियों खुली वियो अॼु उते जेको आहे कोरोना फ्री जेको आहे शहर आहे हर को माण्हू उते शादियूं पियूं थियनि उते बार खुली विया आहिनि उते क्लब खुली विया आहिनि उते जेको आहे समूरी इकोनॉमिक एक्टिविटी जेका आहे उहा बिल्कुलु खुली वई आहे उनजी भेट में अॼु बि अमेरिका जो को शहर फ्रांस जो को शहर बर्तानिया जो को शहर को जर्मनी जो को शहर जेको आहे को उन तरह जो शहर जेके जमहूरियतूं आहिनि उन्हनि जमहूरियतनि में अॼु ताईं को शहर खुली न सघियो आहे तंहिंजे लाइ दुनिया जे अंदरि इहो ख़ुदि बहस शुरू थी वियो आहे त छा जेके असां जमहूरी सिस्टम चऊं था ऐं जेको फ्री मार्केट इकोनॉमी जो जेको तस्वुरु हुयो जेको जंहिंमें स्टेट जी का इंटरवेंशन न हुजे उहो जेको इकोनॉमिक मॉडल हुयो जेको वेस्टर्न मॉडल हुयो उन मॉडल जी भेट में चीन जो मॉडल जंहिंमें स्टेट जेका आहे उहा वधीक डोमिनेट करे थी पई उहे माण्हुनि जी ज़ाती लाइफ में बि उहा पॉलिटिकली जेको आहे उहा स्टेट जेका आहे उहा डेमोक्रेटिक न आहे पर उहा हिकिड़े इदारे इंस्टीट्यूशन जे मातहत आहे जंहिंखे उहे कम्युनिस्ट पार्टी चवनि था वॉट एवर दे कॉल इट पर उहा हिकिड़ी आहे जेका हेठां खां मथे जेका उहा लीडरशिप उनजी इवॉल्व थी उते पहुचे थी पई ऐं उहा जॾहिं करे थी पई रियासत जेको आहे उनजी ग्रिप जॾहिं सोसाइटी ते मज़बूत आहे त पोइ रियासत इन्हनि आफ़तुनि खे मुंहुं ॾियण जी कैपेसिटी रखे थी जेकॾहिं न कंदव फ्रीडम जी सिर्फ़ु ॻाल्हि कंदव त पोइ अहिड़नि क़िस्म जी आफ़तुनि खे तव्हां मुंहुं न ॾेई सघंदव पोइ जीअं अमेरिका इटली स्पेन ऐं फ्रांस जे अंदरि जेको आहे 10% जे लॻभॻि जेको आहे पंहिंजो तव्हांजी डेथ टॉल पहुती आहे वञी तव्हांखे पोइ उहो फेस करिणो पवंदो पोइ तव्हांजा शहर जेको आहे इहो ख़ुदि दुनिया जे अंदरि हिकिड़ो बहस हले थो पियो त दुनिया खे वाक़ई जमहूरियत बचाए सघे थी अहिड़नि ॾुखियनि ॾींहंनि में या असांखे हाणे को ॿियो मॉडल जेको आहे उहो तइ करणु घुरिजे इहे ख़ुदि जेके आहिनि ही पोस्ट कोरोना जेके डिस्कशन्स आहिनि उन्हनि जो हिकिड़ो हिसो हिन में कुझु शक शुबा बि इन्हनि ॻाल्हियुनि ते उन्हनि ते बि गौर वीचार हले पियो ज़ाहिर जीअं मां ॿुधायो शुरूआत हितां थी सघे थो हितां ई तयारु थियो हुजे ऐं को हल हिते हुजे मौजूदु हुजे जंहिंजे करे हू एॾो आसानी सां निकिरी विया ऐं हींअर सॼे दुनिया में मां चवां थो वॉट एवर जेको बि चइजे ॾिसो बट वी हैव द ओनली मॉडल मां छा सॼी दुनिया जेको बि आहे जंहिंखे बि पाण उनखे जीअं बि पेश कयूं पर मां तव्हांखे चवां थो त दुनिया जे अंदरि हिकिड़ो इहो डिस्कशन शुरू थियो आहे बिल्कुलु उनजे उलट बि डिस्कशन शुरू थियो आहे जीअं तव्हां चओ था न उनमें चवनि था त चीन जेको आहे अंग अखर लिकाया चीन जेको आहे उनखे पहिरीं ख़बर हुई पोइ चीन जेको आहे WHO खे बाद में जेको ॿुधायो जेसि ताईं इहा वबा जेका आहे तेसि ताईं दुनिया जे अंदरि फैलिजी वई उनखां पोइ इहो बि चवनि था जेको तव्हां चओ था त चीन वटि उनजो को न को सॉल्यूशन आहे
जेको चीन दुनिया सां जेको आहे शेयर नथो करे पियो, इन तरह जा डिस्कशन्स बि हलनि था पिया। पर मां तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो जेको नओं, छाकाणि इहे सॼियूं कंस्पायरेसी थी, हू जेको आहे हिकिड़ो सीरियस डिस्कशन आहे त भई ही मॉडल जेको आहे, छाकाणि त हिन वक़्तु हर कंहिं मुल्क जेको आहे उनखे रिस्पॉन्ड करण जी पंहिंजी तरफ़ां कोशिशि कई आहे। अमरीका जहिड़ो मुल्क, हाणे ट्रंप साहब जे ॿाहिरि फ़ैसिला त पंहिंजा ते, पर कैलिफोर्निया जहिड़ी रियासत तमामु घणो अॻु में लॉकडाउन कयो, न्यूयॉर्क जे मेयर जेको आहे लॉकडाउन कयो, पोइ वञी जेको आहे रियासत पूरी लॉकडाउन जे अंदरि आई, पंहिंजो न्यूयॉर्क स्टेट जेका आहे। पर चवण जो मतिलबु इहो आहे त इहो ख़ुदि जेको आहे वॾो हिकिड़ो उहो थी वियो आहे त चीन जे अंदरि वन कमांड जे अंदरि डिसीशन्स थिया। सही। अमेरिका जहिड़े मुल्क जे अंदरि ट्रंप हिकिड़े पासे बीठो हुयो त कैलिफोर्निया ॿिए पासे बीठी हुई, त मेयर जेको आहे न्यूयॉर्क जो ॿिए पासे बीठो हुयो। सही। असां वटि बि इहो डिस्कशन हलंदो रहियो न त प्राइम मिनिस्टर हिकिड़े पासे बीठो आहे, चीफ मिनिस्टर सिंध ॿिए पासे बीठो आहे। जमहूरियतनि जे अंदरि इहा कैपेसिटी हुजे थी पई, इहो स्पेस लीडरशिप खे हुजे थो पियो त जेका मथी लीडरशिप आहे उहा हेठी लीडरशिप, उन जे हेठां लीडरशिप, मुख़्तलिफ़ टीयर्स ऑफ गवर्नमेंट जेके थियनि था पिया, उहे कॉम्प्रिहेंसिव अंदाज़ में, कोऑपरेटिव अंदाज़ में हिक ॿिए जे साथ में रही करे फ़ैसिला कनि ऐं ॻाल्हि खे रिस्पॉन्ड कनि या न बि कनि। सही। जमहूरियत जे अंदरि इहो स्पेस हुजे थो, पर चीन जे अंदरि जेको मॉडल आहे उनमें इहो स्पेस न आहे। सही। उन जे अंदरि इहो हिकिड़ी कमांड आहे, उहा कमांड जेको फ़ैसिलो कंदी सही करे या ग़लति करे, पर उहो फ़ैसिलो कंदी उन ते अमल थींदो। तंहिंजे लाइ जॾहिं एॾियुनि आफ़तुनि जे अंदरि जेकॾहिं तव्हां इहो मिसाल तौरु असां वटि ॾिसो, अॼु ॾिसूं थो प्राइम मिनिस्टर अचे थो त उहो लॉकडाउन जो बिल्कुलु उबतड़ ॻाल्हियूं करे थो पियो, चए थो लॉकडाउन सां हुनजो ज़ोर सॼो फ़ोकत मईशत 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 ते हुजे थो पियो। उनजी भेट में जॾहिं सिंध जो चीफ मिनिस्टर अची ॻाल्हि ॿोल करे थो, बाक़ाइदा तव्हांखे यादि आहे उनजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया जॾहिं हुन बाहि ॿधी। त मतिलबु इहो न आहे त असां ॿिन्ही मां कंहिंजी शक ते, पंहिंजी नियत ते शक कयूं या ॿिन्ही मां कंहिंजी कैपेसिटी ते शक कयूं, पर डिफरेंस ऑफ ओपिनियन जॾहिं थिए थो न त पोइ आफ़तुनि खे वॾो स्पेस मिली वञे थो फैलाइण जे लाइ। जेको अमेरिका जे अंदरि असांखे नज़र आयो, जेको इटली जे अंदरि असांखे नज़र आयो, जेको स्पेन जे अंदरि असांखे नज़र आयो, जेको फ्रांस जे अंदरि असांखे नज़र आयो, पर जेकॾहिं तव्हां वटि यूनिटी ऑफ कमांड आहे, तव्हां फ़ैसिलो करे वेठो ऐं उन ते अमल करे छॾियो, त पोइ त तव्हां यकदमि उन्हनि शयुनि खे रिस्पॉन्ड करे सघो था। इहो बहस आहे दुनिया जे अंदरि। त हीउ जेको अॻे फ़ैसिलो हुयो जमहूरियतनि जो, उहो पंहिंजे जाइ ते, पर हीउ जे आफ़तुनि वारो सिलसिलो शुरू थियो, छाकाणि त आहिस्ता आहिस्ता ॾिठो अथव त दुनिया जे अंदरि आफ़तुनि जो सिलसिलो, उनजा केतिरा ई ज़ाहिर साइंसदान उन ते वधीक ॿुधाए सघनि था। कॾहिं सार्स अचे थो, कॾहिं जेको आहे इहा असां वटि ही जेके आहिनि पंहिंजो फ्लू जी सूरत में, कॾहिं उनखां अलावा जेको ही पंहिंजो ग्लोबल वार्मिंग जो तस्वर जेको आहे उहो बि चवनि था त दुनिया जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो हो कंदो। त इहो बि हिकिड़ो बहस आहे त हीउ जेको आहे दुनिया जे अंदरि निज़ाम कहिड़ो हुजे। ख़ुदि चीन जे मथां इहो इल्ज़ाम आहे, वेस्टर्न जेके थिंक टैंक्स आहिनि उहे चवनि था पिया त चीन हाणे दुनिया खे पंहिंजो सिस्टम जेको आहे, माना पॉलिटिकल सिस्टम जेको आहे उहो सेल पियो करे। अॻे त पंहिंजा गुड सेल कंदो हुयो न, हाणे दुनिया खे चए थो भई तव्हां जमहूरियत में, तव्हां जमहूरियत छा आहे, अचार ॾींदी तव्हांखे, छा कंदी, तव्हांखे पंहिंजे माण्हू जो ख़ुशहाली आणणी आहे न। असां 80 करोड़ माण्हुनि खे असां गुरबत मां कढियो आहे न, ॿिए कहिड़े मुल्क एॾो एॾो वॾो मेरेकल कयो आहे। कॾहिं अहिड़े क़िस्म जो मसइलो ईंदो त पोइ तव्हांखे फेस करण लाइ तव्हांखे हिकिड़ी स्ट्रॉन्ग गवर्नमेंट खपे न, उहा ई रिस्पॉन्ड कंदी न। असां ॾिसो तव्हां कढी ॾेखारियो न हेॾी सारी वॾी कंट्री खे, माना 1 अरब खां वधीक माण्हुनि जो मुल्क खे हिन सॼे ॻाल्हि खां महफ़ूज़ रखणु। वुहान त हिकिड़ो नंढो शहर आहे न, वुहान त हिकिड़ो शहर आहे, या है हू बि जेको हुनजो प्रोविंस आहे, पर पूरे 1.25 अरब जो या 1.5 अरब जो मुल्क आहे। उन पूरे मुल्क खे उन सॼे वबा खां महफ़ूज़ रखणु इहो को मज़ाक थोरी आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे न। सर छा हाणे ईंदड़ वक़्त में आफ्टर कोरोना जो पाण ज़िक्र पिया कयूं, सुपर पावर जो तसलसल बि चेंज थींदो? यस, इहो ई जेको आहे न, इहो बि बहस हले थो त हाणे जेको आहे चीन जे हवाले सां 2-3 ॻाल्हियूं हलनि थियूं। हिकिड़ो इहो हले थो त चीन जीअं त दुनिया खे कर्ज़ा जाम ॾिना आहिनि इंडिविजुअली, या हिन वबा में घणनि मुल्कनि जी मदद कई अथई, उहो अञा ॿियो एस्पेक्ट आहे। हिकिड़ो चीन जे लाइ इहो आहे त भई चीन दुनिया जे घणनि मुल्कनि खे कर्ज़ा ॾिना आहिनि। दुनिया जूं मईशतूं जीअं त डाउन थियूं आहिनि, मां उहे मुल्क कर्ज़ा न ॾींदा त चीन जी लिवरेज हुननि ते वधी वेंदी। सही, लिवरेज वधी वेंदी त भई पोइ चीन वटि 2 ऑप्शन आहिनि,
वर्स्ट सिनेरियो जेको पेश कयो थो वञे त जीअं हम्बन टोटा जो श्रीलंका जो पोर्ट जेको आहे माना एसिड्स उन्हनि मुल्कनि जा चीन पाण वटि लीज़ कराईंदो बा तूं पैसा नथो ॾेई सघे न त असांखे 100 साल या 90 साल या 50 साल फलाणा एसिड पंहिंजा असांखे लीज़ करे ॾिए या त ईअं कंदो चीन या त पॉलिटिकल लिवरेज वठंदो त बाबा पोइ तूं हीअ फ़ैसिला न कर पोइ हीअ जेको फलाणा एग्रीमेंट ॿियनि मुल्कनि सां हे कटे पोइ असांजो जेको आहे थियो सी पैक जे अंदरि तोखे हे करिणो पवंदो उहो करिणो पवंदो ॿी वरी इहा जेका थींदी आहे जे हवाले सां टी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त भई लीडरशिप जो रोल जेको आहे उहो अमेरिका जे हथनि मां निकिरी वियो अमेरिका जी हिकु वॾी थिंक टैंक आहे ब्रूकिंग्स हुननि लेन ते बाक़ाइदा लिखियो हुननि चयो त अमेरिका जे हथनि मां ब्रूकिंग्स लिखियो या काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन CFR जंहिंखे चवनि था पिया उन्हनि मां बहरहाल ॿिन्ही मां कंहिं हिकिड़े हुन में मां फॉरेन अफेयर मैगज़ीन जेको आहे उहो CFR वारा कढनि था काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन वारा उन में लिखियऊं त भई चीन दुनिया खे हिन वक़्तु दुनिया जो मुंहुं चीन ॾे आहे छाकाणि त हिन कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ जेके शयूं खपनि हे मास्क खां वठी हे ग्लव्स खां वठी जेको वेंटिलेटर खां वठी बल्क में तव्हांखे शयूं खपनि चीन ॾींदो छाकाणि त अमेरिका ऐं जर्मनी इन्हनि मुल्कनि त नंढियूं शयूं प्रोड्यूस करणु बंदि करे छॾियूं न उन्हनि त वॾी हाईटेक ते हलिया विया आहिनि उन्हनि खां सवाइ जेको आहे ॿियो को हू वॾियूं गाॾियूं तयारु कंदा हू बोइंग जहाज़ तयारु कंदा हू मिज़ाइल डिफेंस तयारु कंदा हू कारूं तयारु कंदा पंहिंजो जर्मनी जूं लग्ज़रियस गाॾियूं जेको आहे जापान जूं गाॾियूं सम्झो न नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि उहे त आहिनि चीन वटि ऐं ॿियो चीन जी जेका उनजे अंदरि प्रोडक्शन जी कैपेसिटी एतिरी आहे जो उहा वॾे पैमाने ते प्रोडक्शन करे सघे थी पई नतीजे तौर ते छा आहे त जंहिं दुनिया जे मुल्क खे जेका शइ खपे इहे जेको आहे किटनि खां वठी जेके पंहिंजो पर्सनल प्रोडक्शन जे किट्स खां वठी जेको आहे जेका टेस्टिंग किट्स खां वठी दुनिया सॼी जेका आहे उनजो रुख चीन ॾे आहे हाणे जॾहिं चीन ॾे थो पियो ऐं अमेरिका ख़ुदि पंहिंजे प्रॉब्लम में एॾो घिरियल आहे जो अमेरिका दुनिया जे कंहिं मुल्क जी का मदद नथो करे सघे नतीजे तौर ते दुनिया जा मुल्क जेके हाणे चीन खां मदद घुरनि था ऐं चीन उनखे मदद मुहैया करे थो पियो त ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो बॉन्डेज ठहंदो नतीजे तौर ते अमेरिका जे हथां ग्लोबल जेका लीडरशिप आहे उहा निकिरी चीन जे हथनि में हली वेंदी इहो बहस आहे जेको आहे ख़ुदि अमेरिकन थिंक टैंक्स जे अंदरि त ईअं ॿिया केतिरा ई बहस आहिनि ख़ुदि जेको आहे दुनिया जो जेको ही इकोनॉमिक मॉडल आहे उन जे बारे में हिकिड़ो सवाल थी वियो आहे त भई जेका सरमाएदारी आहे जेका उहा हालांकि उहो सवाल त पहिरें बि हुयो केतिरे अरसे खां वठी हुयो जेको ख़ुदि बर्नी सैंडर्स साहिब जी 4-5 सालनि खां वठी अमेरिका जी जॾहिं पहिरीं इलेक्शन में बीठो 2016 जी इलेक्शन में जॾहिं कैंडिडेसी लाइ हुन अप्लाई कयो उन वक़्तु बि हुन 1% वर्सेस 99% जी ॻाल्हि कई उनखां पहिरियों असांखे यादि आहे त ऑक्यूपाई वॉल स्ट्रीट जा मुज़ाहिरा थिया हुआ उनखां पहिरियों असांखे यादि आहे त जेको आहे सियाटल जा मुज़ाहिरा थिया हुआ उनखां पहिरियों असांखे यादि आहे त वर्ल्ड सोशल फोरम जे नाले में सॼी दुनिया जे अंदरि वॾा वॾा मुज़ाहिरा थिया हुआ कैपिटलिज़म जे ख़िलाफ़ त हाणे वरी नए सिर ही जेको आहे उहो थियो आहे त दुनिया जे अंदरि कैपिटलिज़म जेको इवॉल्व कयो आहे जेको सोसाइटी जेके वधि में वधि कैपिटलिस्ट सोसाइटीज़ आहिनि भई अमेरिका आहे यूरोप आहे इहे वधि में वधि वॾियूं कैपिटलिस्ट सोसाइटीज़ आहिनि उते बि जेको आहे सूरत हाल इहा आहे त दौलत जेका आहे उहा त घणी आहे पर जेको माण्हू आहे उन में उन दौलत जी जेका विर्छ आहे उनजी जेका इनइक्वलिटी आहे उहा जेका आहे उहा ख़ौफ़नाक हद ताईं उहा इनइक्वलिटी आहे नंबर 1 नंबर 2 त फर्दनि वटि ऐं इदारनि वटि दौलत आहे रियासतुनि वटि दौलत न आहे तंहिंजे करे उहो हेल्थ केयर सिस्टम रियासतूं उन तरह जो इफेक्टिव न ठाहे सघियूं आहिनि दुनिया जेका आहे उहा हिकिड़े आम वर्ग माण्हू जे लाइ जेको आहे जीअं असांजा जेके आहिनि स्कैंडिनेवियन कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे अंदरि जेको आहे उते वेलफेयर जो तस्वुरु वधीक आहे पर अमेरिका जहिड़ो एॾो वॾो मुल्क आहे बर्तानिया जहिड़ो एॾो वॾो मुल्क आहे उन्हनि मुल्कनि जे अंदरि हेल्थ केयर सिस्टम ॿिया इन तरह जा शयूं एतिरियूं इफेक्टिव इन जे करे न आहिनि जो फ्री मार्केट जे करे दौलत जेका आहे उहा 1% जेके बर्नी सैंडर्स चए थो वर्सेस 99% त 1% माण्हू जेके आहिनि उहे ॾियनि था पिया जंहिंजे करे उहे ऐं हिन भेरे जेको बर्नी सैंडर्स चयो पिया त असां उन्हनि खां टैक्स जो जाइज़ हिसो वठंदासीं त उहे माण्हू जाइज़ हिसो बि टैक्स जो नथा ॾियनि पिया उहे बिलियन खां बिलियनर थींदा था वञनि
उन जी भेट में रियासतुनि वटि जेकॾहिं इहे बिलियंस अचनि या उन जो काफ़ी वॾो हिसो अचे त पोइ शायदि रियासतूं उन तरह जो इंफ्रास्ट्रक्चर बि ठाहिनि जेको इंफ्रास्ट्रक्चर पे बैक करे आम माण्हू खे अहिड़ियुनि मुसीबतुनि जी सूरत में अहिड़ियुनि आफ़तुनि जी सूरत में त इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु जेको आहे हले थो पियो त कैपिटलिस्ट सोसाइटी जेका आहे मोड ऑफ प्रोडक्शन जेका आहे उहा तरक़ी त थिए थी पई उन सां तरक़ी जेका थिए थी पई पर उन जो बेनिफिशरी जेको आहे उहो जीअं त उहे वसीला रियासत जे कंट्रोल में था हुजनि ऐं जेको सहूलियतूं आहिनि उहे असां चऊं था रियासत खे प्रोवाइड करणियूं आहिनि हेल्थ केयर सिस्टम है रियासत ॾींदी अॼु बि इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे रेलूं रस्ता रोडूं उहो एजुकेशन हेल्थ उहो घणे भाङे जेको आहे उहो रियासत जी ज़िम्मेवारी आहे तंहिंजे लाइ उहे जॾहिं पैसा कारपोरेशन्स वटि आहिनि ऐं रियासत जेका आहे उहो उन्हनि खां मिनिमल पंहिंजो जेको टैक्सिस वठे थी नॉमिनल टैक्सिस ते उहे बिलियनर्स थींदा था वञनि ऐं उनजे जवाब में सिर्फ़ु उहो इहो था चवनि त भई असां टैक्स पेयर त आहियूं पर असां जॉब क्रिएशन था कयूं एतिरे माण्हुनि खे रोज़गार ॾियूं था पिया उहे जंहिं माण्हुनि खे रोज़गार ॾियनि था पिया उन माण्हू जो जेको महिनत मां जेतिरो कमाइनि था पाण उन्हनि जी दौलत मल्टीप्लाई थी वञे ऐं उहो जेको माण्हू जेको कमाए थिए उहो जेको लतीफ़ साईं चवाणी आणी ऐं चाणी ॾित ॾियारी सुमरा वांगुरु उनखे वधीक कैपेसिटी नथी हुजे तंहिंजे लाइ ख़ुदि इहो हिन वक़्तु जेको हिन कोरोना पोस्ट कोरोना डिस्कशन्स आहिनि उनमें हिकिड़ो डिस्कशन इहो बि आहे त छा दुनिया खे हिन जेको जेको आहे कैपिटल्स मोड ऑफ प्रोडक्शन ऐं मईशत जो इहो जेको ग्लोबल स्ट्रक्चर आहे ग्लोबल इकोनॉमिक ऑर्डर जेको आहे उहो दुरुस्त आहे या उनमें असांखे चेंजिस आणणा पवंदा ताकी जेको दौलत जेका जनरेट थिए थी पूरी हिन इकोनॉमिक एक्टिविटी मां उनजो वॾो हिसो इंसानी फलाह ते इस्तेमालु थिए न की जेको आहे चंद जेको आहे सेठनि सनतकारनि ऐं सरमाएदारनि जे जेको आहे उहो बैंक बैलेंसिस में इज़ाफ़ो थींदो वञे उहे मल्टीप्लाई थींदा वञनि उनजी भेट में जेकॾहिं इहो इंसान ज़ात जे वसी तर फलाह लाइ इस्तेमालु थिए भली उन्हनि मुल्कनि जे अंदरि ई थिए त शायदि उहो वधीक मॉडल हाणे ॾिसूं उनजी शक्ल कहिड़ी थिए थी उन तरफ़ वञनि थियूं पर इहो बि हिकिड़ो डिस्कशन आहे त ग्लोबल इकोनॉमिक ऑर्डर जेको आहे उहो इंसान ज़ात खे जेको आहे उहो कोन थो पे बैक करे ख़ासि तरह अहिड़े क़िस्म जे क्राइसिस में माण्हू जेको आहे दर बदर था थी वञनि माण्हू खे कुझु नथो मिले ठीकु आहे सर वॾी महिरबानी पाण जेका गुफ़्तगू आहे उहा 10 बजे वारे बुलेटिन खां पोइ ज़िक्र कंदासीं जेका मुल्क जी सूरत हाल आहे उनजे हवाले सां हिन वक़्तु ताईं सॼी दुनिया में ज़ाहिर कोरोना वायरस तेज़ी सां वधे पियो त कोरोना वायरस केतिरा ई सबक़ पिणु ॾिना आहिनि जॾहिं हिन वायरस जी सूरत हाल खां सॼी दुनिया निकिरंदी त उन वक़्तु केतिरनि ई शयुनि में तब्दीली पिणु नज़र अची सघनि पियूं ज़ाहिर अॼु असां जेका गुफ़्तगू कईसीं प्रोग्राम में उहा जेका हिन वक़्तु सॼी दुनिया में जेके डिस्कशन्स हलनि पियूं उन जे हवाले सां कईसीं हिते वक़्तु हिकु ब्रेक जो न्यूज़ ब्रेक जो हलूं था न्यूज़ ब्रेक जी तरफ़